रिपोर्ट अहमद खान चांग फैज़गंज पक्का चांग थाने जे हद पक्का चांग जे ॻोठ ज़मान खान शहर में शहर बिरादरी जे बिंदुरनि में रस्ते तां जहिड़ो फायरिंग उन मौक़े ते न्याज़ हुसैन शहर हाफ़िज़ मोहम्मद यासीन शहर अली रज़ा शहर फैज़गंज थाने जे मिख गेट अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे सहाफ़ियुनि खे ॿुधायो त ॻोठ जो बासर वॾेरो मोहम्मद मुबीन शहर इरशाद अली शहर ईदन शहर रुकन शहर कुर्बान शहर ऐं ॿियनि न्याज़ हुसैन शहर जे घर मथां हमलो करे फायरिंग करे घर बातिन ते तशद्दुद कयो। मुज़ाहिरीन चयो त सुबुह 12 बजे खां वठी करे फैज़गंज थाणे ते वेठा आहियूं पर हिकु मुंशी खां सवाइ को बि पुलिस अहलकार थाणे ते मौजूदु न आहे। मुज़ाहिरीन एसएसपी खैबर तौहीद मेमण खां मुतालबो कयो त नोटिस वठी करे जवाबदार खिलाफ़ केस दाख़िल कयो वञे। आख़िरी इतलाउनि ताईं धुरनि में फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ रहियो। छा मसलो आहे, छो थाणे ते बीठा आहियो? बाबा असां थाणे ते 12:30 बजे खां वठी वेठा आहियूं। हे मुंहिंजो भाउ आहे न्याज़, इन सां ॻोठाणा कुझु विड़िया हुया जंहिंजे मामले ते असां हिते आया आहियूं फरियादी। सो 12 खां वठी 3 बजे ताईं पुलिस जा हिकिड़ो सिपाही वियो, उहो थी मोटी आयो, जवाबदार गिरफ़्तार कोन कयईं। जीअं पुलिस मोटी हुननि असांजे मथां फायरिंग कई। तव्हां नालो पंहिंजो ॿुधायो न, ॻोठ ॿुधायो न। असांजे ॻोठ असांजो हाजी ज़मान खान शहर पक्का चांग सां लॻ आहे असांजो ॻोठ। मुंहिंजो नालो यासीन आहे, मां मीरमन जो पुटु आहियां। तो पोइ पुलिस वई, मामिलो हल कोन, उन्हनि फायरिंग कई। अधु कलाकु पूरो फायरिंग थींदी रही। मां थाणे ते आयो आहियां।